भारत जा यज़ीज़ो तव्हां असां मूं समेत ग़रीब मिसकिन ज़ाइरीन जा जेके बॉर्डर बंदि कया हुआ अॼु ॾिसी वठो चेलम इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते करोड़नि जी तादाद में माण्हू मौला हुसैन जी ज़ियारत कनि पिया। ऐं तव्हांजे रोक करोना में तव्हां बॉर्डर बंदि कया, तव्हां सिस्टम कया, पर पूरी सिंध में पूरे पाकिस्तान में जेको अॼु अरबनि जा काफ़िला रोडनि ते आहिनि, हीअ काफ़िला असांजा ईअं न सम्झो मिड़ी काफ़िला आहिनि, हीअ काफ़िला असांजा मौला जी ज़ियारत ते आहिनि। ऐं मूंखे मुंहिंजो इमाम मेहदी हिन काफ़िले सां गॾु आहे। हू ग़रीब मिसकिन जेके भेटरू हिते कमु कनि था, मज़ूरी कनि था, जेके तगारी मज़ूरी कनि था, जेके बुखूं काटे पंहिंजा वेलो वेलो करे उन्हनि पैसा गॾु करे तव्हां मौला हुसैन जी ज़ियारत ते वञा, पर तव्हां उन्हनि जा एन टाइम ते पैसा अरबे रुपया खरबे रुपया जेके खाई विया आहियो ऐं उन्हनि को वाह नथो ॾिनो वञे। ऐं कुझु सालनि खे छॾे ॿिया साल टोटल जेके आहिनि पैसा खाई चुका आहिनि माण्हुनि जा, ॾियण लाइ तयारु कोन्हनि, ना ज़ियारत करण लाइ तयारु आहिनि। तव्हां कूड़ा वाइदा कया त हिन ग़रीब मज़लूम ज़ाइरीन खे असां जहाज़नि ज़रिए वठी ईंदासीं, पर उहो अञा ताईं कमु अमल में कोन आयो आहे। पर हीउ ॾिसी वठो टने मोहम्मद ख़ान जो काफ़िलो जेको लखनि जी तादाद में निकितो आहे, नंढे ॿार 6 महीने जे ॿार खां वठी वॾे ताईं जेको आहे हिते सभु बुज़ुर्ग नौजवान ऐं जेके आहिनि नौजवान न्याणियूं ऐं जेके रोड रस्तनि ते मौला हुसैन जी नियत करे घरां निकितियूं आहिनि त मौला असीं हिननि ज़ालिमनि असांजा बॉर्डर त बंदि करे छॾिया, असां पैसा न हो तव्हां वटि असां वीज़ा कोन भराए सघियासीं, पर असां घरनि मां निकिरी ऐं हुसन खां लिगारे ताईं पंधु करे इहो वाज़े ॿुधायूं था त असां मौला हुसैन खे कॾहिं कोन था छॾे सघूं। तव्हां केॾा बि असांखे सख़्ती करियो, तव्हां गिरफ़्तार करियो, असांखे मारे छॾियो, असांखे कुझु बि वणे करे छॾियो, पर असां मौला हुसैन खे कॾहिं कोन छॾींदासीं। असांजी आख़िरत, असांजी हिन वक़्त जी इज़त, असां हिन वक़्तु जेको आहे सॼो निज़ाम मौला हुसैन आहे, असांजी ज़िंदगी मौला हुसैन आहे, असांजी ज़िंदगी क़ुर्बान आहे मौला हुसैन ते। तव्हां असांखे किथे बि कंहिं क़दम ते रोके नथा सघो।